नाज़रीन हिन अमन मार्च में शरीक सिंधियाणियूं छातियूं सोचनि ऐं छातियूं चवनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जो कि रैली जा मक़सद आहिनि त सिंध हिकु आहे, सिंध कॾहिं बि न टुटंदी, असां मरी वेंदासीं मारींदासीं, सिंध कॾहिं बि अलॻि न करणु ॾींदासीं। कराची सिंध आहे, असां इन करे आया आहियूं कि सिंध खे अलॻि सूबो मुहाजिरनि जो न करायो वञे, मतिलबु कराची छो त कराची सिंध जो हिकिड़ो हिसो आहे त कराची सिंध में ई रहे, उनखे अलॻि सूबे में या मुहाजिरनि जे सूबे में तक़सीम न कयो वञे। त छोकी इहे कराची खे ॿी पासा था करे चाहिनि जॾहिं की कराची सिंध में आहे। इहो अमन मार्च आहे त कराची खे सिंध मां तक़सीम न करनि। इहो अमन मार्च आहे कि कराची सिंध जो हिसो आहे, सिंध सां गॾु जो मुताबिलो हो त असांखे माना कराची धार सूबो खपे। सिंधियुनि ऐं सिंध में रहंदड़ सिंध त पूरी सभिनि जी आहे, उन्हनि जो हुननि जो मुतालबो कीअं आहे त असांखे कराची माना धार खपे। त सिंध सिंधियुनि जी आहे, हमेशह रहंदे हिकु ई सूबो माउ जो, माउ खे विरहाइबो न आहे, माउ सभिनि जी माउ आहे। माउ सां वचन जेके कंदा, जेके सिंध में ईंदा हिलाली पुट आहिनि, जेको हरामी पुट थींदो सो सिंध मां कढियो वेंदो। तूं हिकु न ॾिस, सिंध धरती उभरी पई जीअं समुंड उथली पियो, त सिंध असांजा बचायो, हिलाली आयो, बाग़ैरत आयो, सिंध तव्हांजी माउ आहे, माउ जो विरहाङो न थींदो कतई न। नाज़रीन हिन मार्च में शरीक सिंधियाणियुनि ऐं सिंध जी धीअरनि जो इहो चवणु हो त कराची सिंध ऐं सिंध कराची आहे, को बि इनखे धार नथो करे सघे। कैमरामैन जावेद जॉन सां गॾु रज़ा कासी, अवामी आवाज़ टीवी कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk